मलिर वेझो पुलिस कार्रवाई दौरान इंसानी सेहत लाइ हानिकार मुदे ख़ारिज ऐं मिलावट वारियूं ख़तरनाक दवाऊं विकिरो कंदड़ गिरोह खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। बिन क़ासिम पुलिस ॻुझे इतला ते कार्रवाई करे जाली दवाउनि जो नेटवर्क हलाईंदड़ गिरोह खे हिरासत में वठी करे वॾे मिक़दार में नकली गैरमयारी दवाउनि में इस्तेमाल थींदड़ केमिकल ऐं ॿियो सामान हथ करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार इंसानी सेहत लाइ हानिकार मिलावट शुदा दवाउनि खे ॿीहर पैकिंग ऐं विकिरो कंदा हुआ। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदारनि जी सुञाणप शकील, अमीर, सैफुर रहमान, मीर आलिम, निज़ाम, बोस्तान, हुसैन ऐं शौकत तौर कई वई। पुलिस जो वधीक चवणु आहे त गिरफ़्तार कयल गिरोह जा जवाबदार मुख़्तलिफ़ दवा साज़ी कंपनियुनि मां मुदो ख़त्म थियल दवाउनि ऐं ख़ाम माल चोरी करे मार्केट में ॿीहर विकिरो कंदा हुआ। पुलिस जो चवणु आहे त दवाऊं नकली ऐं ख़तरनाक आहिनि। दवाउनि जे इस्तेमाल सां शहरियुनि जी ज़िंदगियुनि लाइ संगीन ख़तरा पैदा थी सघनि था। पुलिस जो चवणु आहे त भयानक कारोबार में मुख्य किरदार शकील हो, जेको पंहिंजनि साथियुनि सां गॾु ज़हरीली ऐं ख़त्म थियल दवाऊं विकिरो कंदो हो। जवाबदार शकील कंपनी में सुपरवाइज़र आहे।